अस्सलाम वालेकुम, मां शबीर मला आहियां ऐं तव्हां मुंहिंजो सोशल मीडिया चैनल ॾिसी रहिया आहियो। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे ख़िलाफ़ सिंध में मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां तहफ़ुज़ात ज़ाहिर कया पिया वञनि। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव आहे छा? ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे सिंध में जेका ज़राइत आहे उन ते कहिड़ा असर पवंदा? सिंध जे मक़ामी माण्हुनि जे हक़नि जे हवाले सां उन ते कहिड़ा मनफ़ी या मस्बत असर पवंदा? सिंध जे माहौल, सिंध जे पाणीअ ते कहिड़ो असर पवंदो? पाण अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड हिकु कंपनी आहे जंहिंजो ताज़ो क़यामी अमल आंदो वियो आहे इन मक़सद सां त पाकिस्तान बुनियादी तौर ते ज़रई मुल्क आहे ऐं पाकिस्तान जी मईशत खे बहितर करण लाइ उन जी जेका ज़रई मईशत आहे उनखे बहितर कयो वञे। इन सिलसिले में कंपनी जो ख़्यालु आहे त पाकिस्तान में 4.8 मिलियन एकड़ ज़मीन अहिड़ी आहे जेका स्टेट जी मिल्कियत आहे ऐं उहा गैर आबाद आहे। उनखे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए आबाद करे उनखे बहितर तौर ते कतब आणे ऐं उन ज़रिए पोख करे फसल ज़रिए असां पाकिस्तान जे ज़र मुबादला में हिकु ख़ातिर ख़्वाह इज़ाफ़ो करे सघूं था जंहिंसां पाकिस्तान जी मईशत खे बहितर टेक मिलंदी। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि चइनी सूबनि में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव खे ज़मीन अलाट कई वई आहे, मगर पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि मां त फ़िलहाल को बि एहतिजाज मुंहिंजे नज़र में कोन आयो आहे। सिंध में इन सिलसिले में बि को बि वॾो एहतिजाज या आबादगार तंज़ीमुनि तरफ़ां को अहिड़ो मौक़ुफ़ मुंहिंजे साम्हूं न आयो आहे, मगर सिंध जूं सियासी पार्टियूं ऐं ख़ुसूसी तौर ते क़ौमपरस्त पार्टियूं इन सिलसिले में पंहिंजा तहफ़ुज़ात ज़ाहिर करे रहियूं आहिनि। उन्हनि जो ख़्यालु आहे त जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव खे ज़मीन ॾियणु बुनियादी तौर ते सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़े जी साज़िश आहे। उन्हनि जो इहो बि ख़्यालु आहे त इहा ज़मीन जेका सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे उहा कंपनीअ खे ॾेई करे सिंधी माण्हुनि खे बेदख़ल करण जो हिकिड़ो प्लान आहे। हिकु ॿियो बि ख़्यालु इहो आहे त जिन जिन इलाइक़नि में ज़मीन ॾिनी वई आहे उते अॻु में इहा ज़मीन मक़ामी माण्हुनि जे इस्तेमालु हेठि आहे। उते मक़ामी माण्हुनि जा ॻोठ आहिनि ऐं मक़ामी माण्हू इहा ज़मीन पोख या ज़रई मक़सदनि लाइ कमु आणे रहिया आहिनि। जॾहिं त सरकार जो चवणु आहे त इहा ज़मीन मुकमल तौर ते स्टेट जी मिल्कियत आहे ऐं स्टेट जी मिल्कियत जेका ज़मीन आहे उहा ई कंपनी खे ॾिनी वई आहे। इन सिलसिले में माण्हुनि जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। पर ख़बर पई आहे त काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका ज़मीन ॾिनी वई आहे उते काछे जा मुख़्तलिफ़ ॻोठ आबाद आहिनि ऐं इहा ज़मीन काछे जा माण्हू खाए रहिया आहिनि। हूअं बि सिंध में जेका स्टेट जी ज़मीन आहे उते आम माण्हू मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि उहे उन्हनि ज़मीनुनि ते ज़मीनुनि खे ज़रई मक़सदनि लाइ इस्तेमालु कनि थियूं। ॿियो जेको एहतिजाज जो पहलू आहे उहो इहो आहे त जॾहिं सिंध में अॻु में पाणीअ जी खोट आहे, सिंध अॻु में पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे, त अहिड़ी सूरत हाल में ज़ाहिर आहे जॾहिं कंपनीअ खे तव्हां हुकुम ॾेई छॾियूं आहिनि ज़मीनूं त पाणीअ जी जेका पहिरीं प्रायोरिटी हूंदी उहा कंपनी खे हूंदी। त मक़ामी माण्हुनि जी जेका आबादी आहे उन्हनि जी पोख खे आख़िरकार कहिड़े नमूने सां पाणी मुहैया कयो वेंदो। संदन ख़्यालु आहे त इन सिलसिले में जेकॾहिं मक़ामी माण्हुनि खे पाणी न मिलंदो या मक़ामी माण्हुनि जी ज़मीनुनि खे पाणी न मिलंदो त उन में मक़ामी माण्हुनि जी जेका मुआशी बदहाली आहे उहो हिकिड़ो अलमियो जेको नओं ज़ोर पज़ीर थींदो। उन खां सवाइ जेको मक़ामी माण्हुनि जा ॻोठ आहिनि उहे ॻोठ डिस्टर्ब थींदा। उन खां सवाइ जेको टियों अहम आहे सिंध जी माहौलियाती तब्दीली आहे उन ते असरु पवंदो। ज़ाहिर आहे कंपनी हीअ जेके ज़मीनूं आहिनि इन में काफ़ी ज़मीनूं जेके गैर आबाद आहिनि उन्हनि जे आबाद थियण सां जेका माहौलियात ते तब्दीली ईंदी उन माहौलियात जे हवाले सां का स्टडी या को तहक़ीक़ी रिपोर्ट अञा ताईं क़याम अमल में न आंदी आहे त जिन इलाइक़नि में इहा ज़मीन ॾिनी वई आहे उतां जी मौजूदा जेका डेमोग्राफिक सिचुएशन आहे उहा कहिड़ी आहे। सो इन सिलसिले में सभिनी खां वॾी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जेका बि कंपनी सरकार आहे जॾहिं उहा अचे थी या जेका बि सरकार उनखे ज़मीन ॾिए थी उन्हनि ज़मीनुनि जी प्रॉपर स्टडी कई वञे, तहक़ीक़ कई वञे त आख़िरकार हिते मक़ामी माण्हुनि जा ॻोठ त कोन्हनि के, मक़ामी माण्हुनि जूं ज़मीनूं त कोन्हनि के, मक़ामी माण्हुनि जे नाले का अलॉटमेंट त कान्हे का, या मक़ामी माण्हू इन सां कहिड़ी तरह सां मुतासिर थी सघनि था, त उन्हनि जे बुनियादी हक़नि जो ख़्यालु कयो वञे। नंबर 2, पाणीअ जी जेका बुनियादी तौर ते विरासत आहे उनखे कहिड़े नमूने सां कयो वेंदो इन सिलसिले में हिकिड़ो प्रॉपर लाहे अमल जेको आहे माण्हुनि जे साम्हूं रखियो वञे। ऐं नंबर 3 जेका ॻाल्हि आहे त उन सॼी शराकतदारीअ में आम माण्हूअ जो कहिड़ो हिसो हूंदो, सिंध गवर्नमेंट जो कहिड़ो हिसो हूंदो ऐं सिंध गवर्नमेंट खे मुआशी तौर ते कहिड़ो फ़ाइदो पवंदो इन सॼे इनिशिएटिव मां। इहे बुनियादी सवाल आहिनि जिन ते वीचारण जी ज़रूरत आहे। वरी कंहिं नए मौज़ू सां हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।